अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां वरी हिकिड़ो इंट्रस्टिंग आइडिया जो शेयर थी कयां पई। आज मैं फिर एक दिलचस्प बहुत मज़े का एक आइडिया आपके साथ शेयर कर रही हूँ। इससे पहले मैं कर चुकी हूँ आपके साथ शेयर कि बिल्कुल जो छोटे पीसेस थे कपड़े के बचे हुए, बिल्कुल टाइनी, 1-1, 2-2 इंच, 4 इंच के पीसेस, उनको कैसे यूज़ किया जाए। नंढा नंढा टुकड़ा 2-3 इंचनि जा, 1 इंच, 1.5 इंच जा, उन्हनि खे मां इस्तेमालु कयो हो। उन मां ॾाढा दिलचस्प बैग वग़ैरह मूं ठाहिया हुआ। अॼु मां तव्हां सां शेयर कयां थी ही पट्टियूं, फैब्रिक स्ट्रिप्स। ये बची हुई पट्टियाँ जब मैं सिलाई करती हूँ तो इस तरह की ये पतली पतली बहुत सारी पट्टियाँ बच जाती हैं। कोई बड़ी चीज़ बनाती हूँ, बेड कवर्स हैं, कुछ भी है, तो जब ये बच जाती हैं और इतने अच्छे अच्छे कलर्स और इतने अच्छे अच्छे प्रिंट्स, तो दिल नहीं चाहता इनको फेंकने को। तो ये एॾा सुहिणा सुहिणा जॾहिं प्रिंट, एॾा सुहिणा सुहिणा रंग जॾहिं हीअ पट्टियूं बचनि थियूं त मुंहिंजी दिलि न चाहींदी आहे त मां इन्हनि खे उछलियां। ऐं हीअ सिर्फ़ु इहे न आहिनि जेके तव्हांखे नज़र अचनि थियूं। हीअ बि ॾिसो, हीअ शॉपर हिकिड़ो भरियल आहे मूं वटि, हीअ ॿियो शॉपर इन्हनि पट्टियुनि जो ई भरियल आहे, सन्हियूं सन्हियूं स्ट्रिप्स। हीअ बि ॾिसो, हीअ सभु पट्टियूं आहिनि, प्रिंटेड, प्लेन, डिफरेंट कलर्स जूं। तो ये इतनी सारी जब बच जाती हैं, ज़ाहिरी बात है मेरा दिल नहीं चाहता मैं इनको ज़ाया करूं। और मैं फिर कहती हूँ कि ये कंजूसी की वजह से नहीं करती मैं, मुझे अच्छा लगता है कि कुछ ना हो आपके पास और आप उसमें से कुछ ना कुछ बना लें। तो ऐसी ऐसी बेकार चीज़ों को जो किसी आम इंसान के लिए किसी काम की ना हो, उनको मैं जब इस्तेमाल कर लेती हूँ, कुछ ना कुछ अच्छा बना लेती हूँ, तो वो मुझे बड़ा अच्छा लगता है। उस पर बहुत मेहनत लगती है। ही पट्टियूं ॻंढे ॻंढे कुझु ठाहिण हिन ते ॾाढी मेहनत थी लॻे। ही कोई आसानीअ सां को तकड़ में कुझु नथो ठहे, बल्कि हिननि ते इलाही वक़्तु लॻंदो आहे। पर जेका पोइ क्रिएशन थिए थी, जेका शइ ठहे थी, उहा एतिरी त ख़ूबसूरत ऐं वणंदड़ हूंदी आहे जो मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे ऐं मां वरी बार बार इहो करणु चाहींदी आहियां। त ही पट्टियूं, ही बचियल कपिड़े जा पीसिस, ही ॾाढा यूज़फुल आहिनि। इन्हनि जो मां इस्तेमालु तव्हांखे ॾेखारियां थी। ये देखें जी, ये मैंने बनाए हैं कुशन्स। ही मूं कुशन्स ठाहिया आहिनि। इहे ई नंढियूं नंढियूं पट्टियूं, इहे ई सन्हियूं सन्हियूं पट्टियूं ॻंढे मूं ही कुशन्स ठाहिया आहिनि। आप देख सकते हैं कि कितने ये खूबसूरत लग रहे हैं। सबसे पहले ये देखें कि इसमें कितने पतले पतले पीसेस डिफरेंट कलर्स के मैंने लगाए हुए हैं। और ऊपर जो मैंने ये फूल लगाया हुआ है वो भी पतली पट्टियों से ही बना हुआ है। ही गुल जेको मूं हिन जे मथां हयो आहे, इहो मां सेखारे चुकी आहियां। ही बि अहिड़ियुनि सन्हनि सन्हनि बचियल पट्टियुनि मां ठहियलु आहे। ऐं हिन जी गुल जी वीडियो, हिन खे ठाहिण जो तरीक़ो मां शेयर कयो आहे, पर जेकॾहिं तव्हां वरी ॾिसणु चाहियो त मां हिन वीडियो जे हेठां हुनजो लिंक ॾेई छॾींदमि, तव्हां ॾिसिजो। उन खां पोइ हीउ ॾिसो ॿियो कुशन ॾिसो, हिन में भी हर किस्म जूं प्रिंटेड, प्लेन सब पट्टियों में इस्तेमाल कई हैं। आप ये देख लें कि ये जैसे प्लेन पट्टी है, इसके बाहर से प्लेन पट्टी है, इसी तरह से ये प्रिंटेड हैं, कुछ प्लेन हैं, बची खुची सारी की सारी। किस कदर खूबसूरत एक चीज़ बन रही है, कितना अच्छा लग रहा है ये कुशन, ठीक है। और इसके साथ एक और ये देखें, उसमें आप साइज़ देखें ना कि ये यहाँ पर जो मैंने जो पट्टियाँ लगाई हुई हैं वे ये मेरी उंगलियों से भी छोटी हैं चौड़ाई में, मुझे आंगुर खां भी नंढियूं आहिनि वेकर में पट्टियूं। ऐं इहे सन्हियूं सन्हियूं पट्टियूं, इहे सुहिणा सुहिणा रंग ॻंढे एॾा जॾहिं शाहकार ठही सघनि त कंहिंजी दिलि चवंदी त इन्हनि खे उछलाइजे। ही गुल बि इन्हनि बचियल पट्टियुनि मां ठहियल आहिनि। उन खां पोइ ही थोरो वॾी साइज़ जो ठाहियो आहे। ये इन सबसे थोड़ा सा बड़ा है। ये देखिए कैसा लग रहा है, कीअं थो लॻे? हाँ, आहे सुहिणो। तो जॾहिं इन्हनि बचियल सचियल पट्टियुनि मां, जॾहिं इन बेकार डिघियुनि डिघियुनि पट्टियुनि मां एॾा सुहिणा शाहकार ठही सघनि तो मुझे वरी वरी दिल चाहेंगे कम करने। मैं बार बार ऐसा करना चाहती हूँ, मैं जमा करती जाती हूँ। और कुछ डल कलर्स होते हैं, इतने खूबसूरत नहीं होते, तो उनको 2-3 अच्छे ब्राइट कलर्स के साथ मिला के अगर हम लगाएंगे तो वो भी खूबसूरत लगने लगेंगे। तो हिननि पट्टियुनि जो इहो इस्तेमालु आहे। इन्हनि कपिड़े जे नंढनि नंढनि सन्हनि सन्हनि पीसिस जो, पट्टियुनि जो, काई भी शइ दुनिया में बेकार नहीं। कुछ भी ऐसा नहीं है कि आप कहेंगे चलो इसको तो फेंक देते हैं, ये किसी काम का नहीं, ऐसा नहीं है। हर चीज़ बहुत काम की है, बहुत यूज़फुल है। तो ये जब घर में आप रखेंगे तो इनकी खूबसूरती और आपकी जो वाह वाह होगी। ये मैं वाह वाह की अक्सर बात करती हूँ, तो हर काम इंसान तारीफ़ के लिए नहीं करता, अपना दिल खुश करने के लिए करता है। लेकिन अगर उसके साथ साथ तारीफ़ भी हो जाए तो फिर क्या कहने, त पोइ त मज़ो अची वेंदो न। त पोइ इहे पट्टियूं जेके आहिनि, इहे सन्हा सन्हा बचल सचल टुकड़ा पीसिस,
उन्हनि जो इस्तेमालु जॾहिं हेतिरो ख़ूबसूरत हुजे त कंहिंजी दिलि न चाहींदी त इहो कमु करे। सो मूंखे उमेदु आहे त हीअ अॼु जी वीडियो, अॼु जो मुंहिंजो हीउ सिलाई जो आइडिया तव्हांखे ज़रूरु वणियो हूंदो, जेको हिननि मूं बेकार बचियल सचियल पटियुनि मां ठाहियो आहे। बेकार मां न चवां, बेकार चवंदे बि मूंखे अफ़सोस थो थिए, ख़राबु थो लॻे, छो त हीअ बेकार न आहिनि, इन्हनि जो इस्तेमालु आहे, इन्हनि जो ॾाढो आलीशान ॾाढो सुठो इस्तेमालु आहे जेको मां तव्हांखे ॾेखारे चुकी आहियां। सो अगरि हीअ वीडियो वणी हुजेव, हीअ आइडिया वणियो हुजेव, तव्हांजे फ्रेंड्स में फैमिली में कोई बि सिलाई जो शौक़ीन हुजे तो तव्हां उन सां आराम सां शेयर करे सघो था। आपकी फैमिली में जिसको भी शौक़ हो सिलाई का, नए नए आइडियाज़ ढूंढने का, उसके साथ आप ये वीडियो शेयर कर सकती हैं, ठीक है। सो मूंखे उम्मीद है तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोली सां मोहबत कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। ही टाइम जो सही इस्तेमालु आहे जॾहिं असां अहिड़ियुनि बेकार शयुनि खे हिकिड़े यूज़फुल ऐं ख़ूबसूरत शाहकार में तब्दील कयूं। सो इंशाअल्लाह वरी कंहिं ॿिए ख़ूबसूरत आइडिया सां, कंहिं सुठी वीडियो सां ज़िंदगी रही त मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।